Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. डॉक्टर साहब कीअं तबीयत आहे? जब्बार साहब तव्हांजी धी छा? तव्हांजे धी जो ऑपरेशन त थी वियो आहे पर जब्बार साहब असां पूरी कोशिश कई आहे, हुनजी ज़िंदगी त बची वई आहे पर शायदि हूअ सॼी ज़िंदगी कोमा मां न निकिरी सघे। डॉक्टर साहब ये तव्हां छा पिया चयो? हिन जो ॿीहर होश में अचणु मुश्किल आहे पर वरी बि असां पंहिंजी कोशिश जारी रखंदासीं। मां पैसो पाणी वांगुरु वहाईंदुसि। मां पंहिंजी धीअ जो इलाज अमेरिका में कराईंदुसि। तव्हांजे रहमो करम ते न हूंदी हो। हिन जी कंडीशन अहिड़ी आहे त हीअ सफ़र नथी करे सघे। ख़ुदा न ख़ास्ता हिन जी जान खे ख़तरो थी सघे थो। छो न करे सघे थी सफ़र? तव्हांजो छा ख़्यालु आहे? मां पंहिंजी धीअ खे तव्हांजे रहमो करम ते छॾंदुसि? ईअं न थींदो डॉक्टर साहब। ॾिसो तव्हां हिन वक़्तु तमामु घणो परेशान आहियो। मुंहिंजी ॻाल्हि खे थधे दिमाग़ सां सोचो। तव्हां को बि सेकंड ओपिनियन वठी सघो था। जेकॾहिं तव्हां चाहियो त अमेरिका ऐं यूरोप जे कंहिं बि वॾे डॉक्टर खे घुराए सघो था, मगर उन्हनि जी बि इहा ई राय हूंदी जेका असांजी राय आहे। अॻिते तव्हांजी मर्ज़ी। केतिरा पन हूंदा अंदाज़न हिन मण में? इहो कहिड़ो सवाल आहे? तव्हांखे ॾिसी त ईअं ई थो लॻे त तव्हां हिन वण जे पननि खे ॻणण जी कोशिश करे रहिया आहियो, उहो बि बग़ैर कंहिं खलल जे। खलल त पैदा थी चुकियो आहे अव्हांजे हिते अचण सां। खलल त पैदा थियणु घुरिजे छो जो इंसान पत्थर जो बुत बणिजी वेंदो आहे जीअं अॼुकल्ह तव्हां बणिजल आहियो। ॾिसो जेकॾहिं तव्हांजो को वेझो अज़ीज़ कोमा में आहे त हिन जो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त तव्हां बि हुन सां गॾु कोमा में हलिया वञो। त पोइ छा करणु घुरिजे? ॾिसो सभिनी खां पहिरियां त तव्हांखे कोमा मां ॿाहिरि निकिरणु घुरिजे, माण्हुनि सां मिलणु घुरिजे, ॿाहिरि घुमणु फिरणु घुरिजे हिकु नॉर्मल शख़्स वांगुरु। ईअं गुमसुम बुत बणिजी वेहण सां कुझु बि न थींदो। मायरा जी तबियत ते को फ़र्क़ु न पवंदो, उल्टो तव्हां पंहिंजी तबियत ख़राब करे विझंदा। अगरि इंसान खे पंहिंजी ज़िंदगी में थोरो सुकून खपे ऐं हू किथे कुझु देरि अकेलो वेहे त इन जो मतिलबु इहो न हूंदो त हू कोमा में हलियो वियो आहे। सुठी ॻाल्हि आहे। भला अञा केतिरी देरि हिते बीहण जो इरादो आहे? ख़बर नाहे, मुंहिंजो को सॼे ॾींहं जो टाइम टेबल न ठहियलु हूंदो आहे त मूंखे 5 मिंट हिते लॉन में गुज़ारणा आहिनि, 5 बजे चांहि पीअणी आहे ऐं 9 बजे सुम्ही पवणो आहे। त पोइ तव्हां मूंसां गॾु हलो। केॾां? केॾां बि जिते तव्हांजी दिलि विंदरे। न, ॿाहिरि वञण जो मूड न आहे। मूड ठही वेंदो, तव्हां हलो त सही। तव्हां ऑर्डर पिया ॾियो। न ऑर्डर नथो ॾियां, मां त गुज़ारिश थो कयां कॾहिं कॾहिं हिन ग़रीब खे बि मौक़ो ॾींदा कयो, तव्हांजी दिलि विंदरी वेंदी। ठीकु आहे, हलो अॻियां ते। प्लीज़।
फसिया मैं थोरो चुप चुप छो आई छा चवां तो मूंखे तो कुछ समझ में ही नथो अचे। ॾिस मुंहिंजो मतिलबु आहे त जेको थियणो हो उहो थी चुको आहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे, पर तूं पंहिंजो पाण खे केसि ताईं इन अज़ियत में मुब्तला रखंदी? हू मुंहिंजी भेण आहे तोकीर, मुंहिंजी परेशानी बि त हिकु हक़ीक़त आहे न। अच्छा ठीकु आहे, आहिस्ता आहिस्ता हालत सही थी वेंदी, तूं थोरी हिमत कर। फसिया तो ख़बर आहे अॼु मां तमामु घणो ख़ुशि आहियां। छो कहिड़ी कहिड़ी ख़ुशी आहे? तोसां हिते अची करे। फसिया अगरि मां कुझु चवां तोखे बुरो त न लॻंदो? हाँ कर भले, मां माइंड कोन कंदमि। वक़्त ऐं हालातनि सां गॾु हलणो पवंदो आहे फसिया। मां ॼाणां थो तूं मायरा जे करे घणो डिस्टर्ब। हमेशा हिकिड़ी ॻाल्हि सोचणु सही न आहे फसिया। जेतोणीकि त आखिर छा थो चवणु चाहीं तोकीर? फसिया मां इहो थो चवणु चाहियां को ॿियो बि आहे जेको तुंहिंजी तवजो जो मुंतज़िर आहे। Come in. सर सर मायरा के केस के हवाले से जो आपने इन्फॉर्मेशन मांगी थी, ये उसकी फाइल है। बताते जाओ। सर मायरा की 10 साल पहले मंगनी हुई थी, वो टूट चुकी है, और जिस आदमी से हुई थी वो इस वक्त अमेरिका में होता है। बकवास। कोई और इन्फॉर्मेशन है तुम्हारे पास? सर मैडम मायरा के दोस्तों की इन्फॉर्मेशन भी इस फाइल में। बकवास। मुझे दोस्तों से क्या लेना देना? अगर कुछ वसीम के बारे में है तो मुझे बताओ। वसीम जब्बार साहब का सुतेला भतीजा है। और सर वसीम को जब्बार साहब की कंपनी में आए हुए 2 साल हो गए, और वो अब कंपनी का मार्केटिंग हेड है। एक काम करो। जी सर। वो बाहर नीचे ठेले वाला होता है ना, मकई वाला। जी जी। उसके पास जाओ और ये फाइल उसे दे दो, उसके काम आएगा। वो इसमें मकई डाल के बेचेगा। जी सर। कचरा है, सब कुछ कचरा है। कोई ऐसी इन्फॉर्मेशन बताओ जो मैं नहीं जानता। सर एक इन्फॉर्मेशन है। सर वसीम 6 महीने पहले कंपनी की तरफ से इस्लामाबाद गया था, उनकी ब्रांच सेट करने के लिए। मुझे लगता है तुम्हें भी इस्लामाबाद जाना चाहिए। जी सर। जाओ वहां, जाकर हवा खाओ, शायद तुम्हारा दिमाग ठीक हो जाए। जाओ अब। सर क्या है? एक और भी इंफॉर्मेशन इस फाइल के अंदर। कहो। जब वसीम साहब कंपनी काम से इस्लामाबाद गए थे ना, तो जब्बार साहब की छोटी बेटी फसिया उस टाइम इस्लामाबाद के एक निजी हॉस्टल में रहती थी, और जब वसीम साहब इस्लामाबाद से वापसी आए तो फसिया भी फौरन कराची वापसी आ गई। तो इसमें कौन सी खास बात है? सर खास बात है, मैं आपको समझाता हूँ। फसिया अपने घर वालों से नाराज होकर इस्लामाबाद चली गई थी और कभी फोन पे भी बात नहीं करी, लेकिन जब वसीम साहब इस्लामाबाद से कराची आए तो वो भी फौरन पीछे पीछे कराची आ गई। अब लगा है तीर बजाने।
फाइल रखो यहाँ और तुम जाओ। रहीम चाचा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आ। ॿुधो आहे न्याणीअ जी शादी था करायो? हा पुट, पहिरें धीअ जी शादीअ जो सोचे राति जो निंड्रूं हराम हुयूं। मूं जहिड़ो ग़रीब मज़दूर ये शादियुनि जा ख़र्च किथां खणे आ? पर पुट हाणे तुंहिंजी ऐं कंपनीअ जे करे मां पंहिंजी धीअ जी शादी वॾी धूम धाम सां कंदुसि। चाचा यकीन कयो, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। तव्हां हिन क़ाबिल आहियो ऐं तव्हां पंहिंजो पाण खे हिन क़ाबिल बणायो आहे जो हितां जे ग़रीब मज़दूरनि ऐं ॿुढनि मज़दूरनि जेका अव्हां खे ताक़त ॾिनी आहे उहा अव्हां पंहिंजी महिनत सां हासिल कई आहे। इन में ताक़त जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहा हिकु ज़िमेदारी आहे जेका मूं संभाली आहे। न चाचा न, तोखे अंदाज़ो ई न आहे त तो वटि केॾी वॾी ताक़त आहे। हे जेके ग़रीब मज़दूर आहिनि इन्हनि जो वाहिद रहनुमा तूं ई आहीं चाचा। हिननि जो वाहिद सहारो तूं आहीं चाचा। हिननि ग़रीब मज़दूरनि खे जेकॾहिं का मुश्किल थींदी, को मसइलो थींदो त तो वटि ईंदा न मदद लाइ। मां पूरी कोशिश कंदुसि पंहिंजे फर्ज़ निभाइण जी। उहो त तोखे निभाइणो ई पवंदो चाचा, भले पोइ मज़दूरनि लाइ या वरी हिन फैक्ट्रीअ लाइ या वरी मालिकनि लाइ। चाचा हिकिड़ी ॻाल्हि ॼाणी थो, तो वटि हिकिड़ो इख्तियार ॿियो बि आहे। उहो कहिड़ो? चाचा तूं हिकु साइन जे ज़रिए, मुंहिंजो मतिलबु आहे तांठे जे हिकु निशान जे ज़रिए कंपनीअ जे 500 मज़दूरनि खे फारिग करे सघें थो। छा? इहो छा तूं चई रहियो आहीं? ख़ुदा न करे कॾहिं अहिड़ो वक़्तु अचे ऐं मूंखे इहो सभु कुझु करणो पवे। मञा थो चाचा, ॻाल्हि कोड़ी आहे, पर छा कयां? कंपनी जी पॉलिसी आहे। इहे जेके कुराड़ा मज़दूर आहिनि इहे हाणे मालिकनि खे नथा खपनि। हू चवनि था त जल्द जल्द इन्हनि खे फारिग कयो। ही तूं छा चई रहियो आहीं तोकीर? मां इहो हरगिज़ नथो करे सघां। मां फैक्ट्री जे मज़दूरनि जी रोज़ी रोटीअ ते लत नथो हणी सघां। त पोइ ठीकु आहे चाचा, तुंहिंजी नौकरीअ ते लत हणंदा कंपनीअ जा मालिक। छा? ही तूं छा चई रहियो आहीं? चङी तरह सोचे वठो चाचा, तव्हांजी धीअ जी शादी मथां आहे। असां शादी न कैंसिल थी वञे ऐं मूं त ॿुधो आहे त मालिक तव्हांजी पघार बि वधाइनि पिया। मां चवां थो चङे तरीक़े सां सोचे वठो, न त तव्हांजे हथ मां सॼी वारी निकिरी वेंदी। फॉलो करना। सर, मेरी छठीस तो ये कह रही थी उस इमारत की तरफ जा रहा है जहाँ से मायरा गिरी थी, कोई सुराग मिटाने के लिए, लेकिन ये तो यहाँ रुका ही नहीं। इस कीमती इंफॉर्मेशन के लिए ना शुक्रिया। मेरे सर में दर्द कर दिया तूने। अब उस इमारत की तरफ चल जहाँ चाय मिलती है। ठीक है सर। छठीस कह रही थी इसकी। रहीम चाचा, मां ज़िंदगी जा 27 साल हिन फैक्ट्री खे ॾिना आहिनि। हिन फैक्ट्रीअ जे मिशन ऐं पुर्ज़नि में मुंहिंजो रतु शामिल आहे। तव्हां मुंहिंजो ऐं मुंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल तबाह करे छॾियो आहे। खुदा बख्श,
तुम तो मेरी बात समझने की कोशिश करो। मुझे कुछ समझाने की जरूरत नहीं है, मैं जानता हूँ मुझे क्या करना है। मेरा मुस्तकबिल मेरे सामने है, मैं कुछ और कर लूंगा। अच्छी बात है खुदाबख्श, तुम क्या करोगे? रहीम, तुमने वो रेल की पटरी देखी है जो मेरे घर के सामने से गुजरती है? हाँ हाँ। मैं सीधा यहाँ से फैक्ट्री से निकल के उस पटरी पे जाके अपनी जान दे दूंगा। मुझ पर और मेरे बच्चों के पेट पर लात मारी है और हमारा सारा मुस्तकबिल बर्बाद कर दिया। मरो, शर्म करो, तुमने हमारे बच्चों के पेट पे लात मारी है। लानत तेरे बच्चों के पेट पे। हमने तुम पे बात किया, तुमने हमारे घर को धोखा दिया। लानत हो तेरे पे। मूंखे ख़बर न आहे त मूंखे छा चवणु घुरिजे। त इहो बि नथी ॼाणा त तव्हां मूंखे ॿुधी बि सघो था या न। पर मां चाहियां थी आपी तव्हां मूंखे ॿुधो, मूंखे ॾिसी सघो आपी, मूंसां ॻाल्हायो तव्हां। मां ॼाणा थी असां बि कॾहिं बि हिक ॿिए जे क़रीब न आहियूं रहिया। मुंहिंजो ये घर छॾी वञण वरी वापसि अचण, असां ॿिन्ही खे त एतिरो वक़्तु ई कोन मिलियो आपी जो असां हिक ॿिए खे सम्झी सघूं हा। काश असां वटि वक़्तु हुजे हिक ॿिए खे ॼाणण लाइ, हिक ॿिए खे सम्झण जे लाइ। मूंखे अवांजी ज़रूरत आहे आपी, प्लीज उथी वञो, वापसि अची। तू तो केडी माल का बीच में जड़ी माल का तू अंदर आई तो के ॾिसी ॾाढी खुशी थी। फसियत तो वटि थोड़ो वक्त आहे, मूंखे ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। अच्छा फसिया, मां तुंहिंजे बाबा जी कंपनी छॾण जो फ़ैसिलो करे वरितो। हाणे मां मज़ीद उते कमु नथो करे सघां। वसीम में पहिरीं भी तू इलाही भेरा चई चुको आहे, पर कॾहिं तू अमल नाहे कयो इन ते। हा, छो जो हालात ईअं थियण कोन ॾिनो, पर हाणे फसिया उहो ई थींदो जेको मां थो चाहियां, जेको तूं थी चाहीं। तू हिते छो आयो आहीं वसीम? छो? तू आखिर मूंखां चाहीं छा थो?
जे अज़ाब मां मां ऐं मुंहिंजी फैमिली गुज़री रहिया आहियूं उनखां पोइ बि तोखे चाही थो मूंखां। फसिया मां हिते रुगो इन करे आयो आहियां छो जो मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। फसिया मां तुंहिंजी क़दुरु कयां थो ऐं मूंखे ख़बर आहे तोखे बि मुंहिंजी ज़रूरत आहे। न वसीम न, हाणे इलाही देर थी चुकी आहे, हालात असां सां गॾु न आहिनि। फसिया जेको कुछ भी थियो आहे मां उन जो अज़ालो करण लाइ तैयार आहियां। तूं मूंखे जेका सज़ा ॾे ऐं इहो सभु कुझु इन करे ज़रूरी आहे छो जो असां बि हिक ॿिए जे लाइ ठहिया आहियूं। मां तोखे दिलि सां थो चाहियां फसिया, ऐं तोखे ख़बर आहे असां ॿई ॾाढो ख़ुशि रही था सघूं। मूंखे यकीन आहे इन ॻाल्हि जो, असांजो पंहिंजो घर हूंदो, पंहिंजा बच्चा थींदा। फसिया मां तोखे दिलो जान सां थो चाहियां, मां कॾहिं बि तोखे विञाइण नथो चाहियां ऐं तोखे धोखो ॾियण जो त मां कॾहिं सोचे बि नथो सघां। तूं ॿुधी पई त पोइ कुझु चवें छो नथी? छा चवां वसीम, जेके हालात पिया हलनि मूंखे सम्झ में नथो अचे छा करणु घुरिजे। मां को फ़ैसिलो नथी करे सघां, मूंखे थोरो टाइम खपे। ठीकु आहे फसिया, तोखे जेतिरो वक़्तु खपे तूं वठ, पर यादि रखजांइ मां हमेशह तुंहिंजो इंतज़ारु कंदो रहंदुसि सॼी ज़िंदगी। मुंहिंजी दिलि जा दरवाज़ा हमेशह तुंहिंजे लाइ खुलियल। तोखे दिलो जान सां थो चाहियां फसिया। हेलो, गुड तौकीर गुड। तू तव्हांजी उम्मीदनि खां बि वधीक होशियार निकिती। मां सोचे बि नथो सघां एतिरो नाज़ुक मसलो तू एतिरी आसानी सां हल कयो। गुड, मां वाकई घणो मुतासिर थियो आहियां तोखां। ऐं हे बि अॼु ख़बर पई जो आरिफ शाह तोखे पंहिंजे एतिरो वेझे छो रखियो। ऐं अॼु मूंखे अहसास थियो जो मां तोखे पंहिंजी कंपनी में जा ॾेई का ग़लती न कई आहे। वॾी महिरबानी सर, मां पूरी कोशिशि कंदुसि त ईअं ई कंपनी जे कमु ईंदो रहां, कॾहिं बि तव्हांखे मायूस थियणु न ॾींदुसि। मूंखे बि इहा ई उमेद आहे ऐं मां घुरां त तोखे इनाम बि ज़रूरु मिलणु घुरिजे। घुर छा घुरंदो आहे? न सर, हिन जी ज़रूरत न आहे सर। ज़रूरत आहे छो त मां जेको कुझु बि ॾींदुसि पंहिंजी ख़ुशीअ सां ॾींदुसि। बस पोइ सर जीअं अव्हांखे बहितर लॻे। न न न, तूं पंहिंजी पसंदि ॿुधाए, जेका बि क़ीमती शइ हुजे। पसंदि? घुर, छा खपे तोखे मूंखां? छा वाकई अव्हां मूंखे उहो ॾींदा जेको मां अव्हां खां घुरंदुसि? घुरी त ॾिस। मां असल में हो। हा चओ। मां जी धीअ फसिया जो अव्हां खां हथु घुरणु चाहियां थो। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।